नाज़रीन, शबीराबाद थाणे जे अध मां झेड़े जी ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। मक़सद लॻ शबीराबाद थाणे जे अध ॻोठ याकूब बंगलाणी में मामूली ॻाल्हि तां बंगलाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सां 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अली बख्श बंगलाणी, बरकत बंगलाणी ऐं वज़ीर बंगलाणी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे शबीराबाद पुलिस लेटर ॾेई इलाज लाइ करमपुर सरकारी अस्पताल आंदो। इब्तिदाई तिबी इलाज बाद झेड़े जे ज़ख़्मियुनि खे लाड़काणे अस्पताल रेफर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।